कराची खां हिकु ॿी ख़बर अवां सां शेयर कंदासीं। मच्छर कॉलोनी जे वाक़िए जे हवाले सां अव्हांखे ॿुधाईंदासीं। इंसानी हक़नि वारे खाते जांच लाइ 4 रुकनी कमेटी जोड़े छॾी आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। इंसानी हक़नि वारे खाते जांच लाइ 4 रुकनी कमेटी जोड़े छॾी आहे। कमेटी ह्यूमन राइट्स कमीशन जे मेंबर अयूब खोसो जी सरबराही में क़ाइमु कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सूबाई ह्यूमन राइट्स कमेटी जो मेंबर काशिफ वजीर, सैयद महमूद आलम ऐं ॿिया बि कमेटी जा मेंबर हूंदा। कमेटी में मच्छर कॉलोनी में टेलीकॉम इंजीनियर ऐं ड्राइवर जे बेरहमाणे क़त्ल वारे मामले जी जांच कंदी। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां मच्छर कॉलोनी वाक़िए जे हवाले सां इंसानी हक़नि वारे खाते जांच लाइ 4 रुकनी कमेटी जोड़े छॾी आहे। अव्हांखे ॿुधायां पिया कमेटी ह्यूमन राइट्स कमीशन जे मेंबर अयूब खोसो जी सरबराही में क़ाइमु कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर सकीर चांडियो। जी सकीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रोशनी, मच्छर कॉलोनी वाक़े ते इंसानी हक़नि वारे खाते पारां मामले जी जांच लाइ 4 रुकनी कमेटी क़ाइमु कई वई आहे। सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जे मेंबर अयूब खोसे जी सरबराही में अहिड़ी कमेटी क़ाइमु कई वई आहे। उनमें सूबाई ह्यूमन राइट्स विजिलेंस कमेटी जे 3 मेंबरनि काशिफ वजीर, सैयद महमूद आलम ऐं शकीर खे जेको आहे फैक्ट फाइंडिंग कमेटी जो मेंबर बणायो वियो आहे। क़ाइमु कयल कमेटी मच्छर कॉलोनी में टेलीकॉम इंजीनियर ऐं ड्राइवर जे बेरहमाणे क़त्ल वारे वाक़े जी जेका आहे उहा जांच कंदी। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़िम। कराची खां सकीर चांडियो तफ़सील ॾिना आहिनि।